अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो आर्ट काउंसिल आहे पाकिस्तान लाड़काणे में जीअं त भाऊ अज़ीज़ सांगी असांजे सिंध जो हीरो असांजो वॾो भाउ ऐं बहितरीन आर्टिस्ट डायरेक्टर उनजे मेड़मेंट काफ़िले जो प्रोग्राम रखियो वियो। हींअर संगत तक़रीबन काफ़ी मंझंदि खां वठी हिते मौजूदु आहे ऐं मेड़मेंट काफ़िले में हलण जे लाइ असां सां गॾु अब्बास गुल साहिब जन मौजूदु आहिनि। भा अब्दुल अज़ीज़ सांगी असांजो महबूब भाउ आहे ऐं भा मुमताज़ असां उन जे लाइ सभु गॾु थिया हुआसीं। अॼु मेड़ काफ़िलो हुयो जेको किन दोस्तनि जे करे या के शहरी ताद वारा हुया या उन्हनि जे करे कैंसिल थी वियो आहे। अलाह सभिनी खे साञा ॾींदो। असांजी रब जी बारगाह में दुआ आहे ऐं पंजनि ॿारनि जी आॾो असां दुआगू आहियूं त अदा अज़ीज़ जो जल्द खां जल्द मसइलो हल थी वञे। पंहिंजी हर वक़्तु इहा ई आस आहे। असां जॾहिं बि मां किथे बि जेको आहे सो रब जे आॾो हाज़िर नाज़िर थींदो आहियां त मुंहिंजे लाइ मुंहिंजे मन में मुंहिंजे चपनि ते माना इहा एतिरे क़दुरु असांजे घर जे भातियुनि खे बि इहा हूंदी आहे त भाउ अज़ीज़ जो जल्द खां जल्द मसइलो हल थी वञे ऐं असां सां गॾु हुजे असांजे भाकुरनि में हुजे। आमीन। दादा जीअं त अञा ॻाल्हियूं क्लियर न थियूं आहिनि, इनशाला हीउ मेड़मेंट काफ़िलो हलंदो ऐं असांजो रवां दवां थींदो। इनशाला अलाह कंदो ऐं अज़ीज़ जो मसइलो हल थींदो। हा सर, मां अचां थो बिलावल त ॾिस भाउ अज़ीज़ असांजो मोहसिन आहे ऐं हिकिड़ो आर्टिस्ट सां गॾु हिकिड़ो अज़ीम इंसानु हुयो। हिकिड़े मसइला इहे आहिनि हली हली नेठि फ़ैसिला थियणा आहिनि, ख़ताऊं इंसान खां ई थींदियूं आहिनि। असां चऊं था त असांजो हिकिड़ो महबूब आर्टिस्ट आहे ऐं असांजी हमेशह इहा ई हूंदी आहे ऐं हर इंसान लाइ रुॻो आर्टिस्ट न पर हर इंसान लाइ इहा ई दुआ आहे त जेके बि शयूं कमियूं गमियूं शयूं आहिनि उहे दूरि करे जेको आहे सो पाण में जीअं अॻु में ॿाहिरि हुयासीं उहो ई अलाह कंदो भाउ अज़ीज़ वारा अॻिंदर वारा ॿाहिरि थी रहंदा। ऐं ॿिया बि आर्टिस्ट हिन महिल असांजा कुझु रस्ते में हुया, भाउ अचनि था काफ़ी ऐं इनशाला हीउ मेड़मेंट काफ़िलो हलंदो इंशाल्लाह। ऐं उमेद ई आहे, पंहिंजे रब में उमेद आहे त अज़ीज़ वरी भाउ अज़ीज़ सांगे असां सां ईअं आर्ट काउंसिल में हूंदो, ईअं दोस्तनि सां गॾु हूंदो इनशाल्लाह। रब्बुल आलमीन कंदो। नेक तमन्नाऊं आहिनि सभु कंहिंजी जेको आहे नेक नियत सां ई इनशाल्लाह हथु विधो आहे सभिनि दोस्तनि। अलाह कंदो उन्हनि खे बि मालिक सां हिमत ॾींदो ऐं उहे मान मर्तबो ॾींदा। बिल्कुलु अदा बिलावल त सुलह में हिकिड़ो दीनी हुकुम बि आहे त सुलह करायो ऐं अमन करायो, हिन धरती ते अमन क़ाइमु कयो ऐं जहिड़ा झगड़ा जेके आहिनि इहे ख़तमु थियनि ऐं अलाह कंदो इहे सुलह थींदी। असां सां गॾु आपा नसरीन बीठी आहे। आपा जो भाउ अज़ीज़ जो माशाल्लाह अदा अज़ीज़ साहब जो काफ़िलो आहे ऐं उन जे लाइ जान तोड़ जी बाज़ी बि लॻाईंदासीं ऐं अलाह अलाह जो हबीब कंदो त असांजो भाउ इनशाला ख़ैर ख़ैरियत सां ईंदो ऐं हक़ आहे हुनजो। ऐं चवंदा आहिनि की माण्हू खे उहो बि अलाह जो फ़रमान आहे त कंहिंसां बि जेकॾहिं तव्हांजी नाराज़गी थिए थी त सिर्फ़ु 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां हुन सां राज़ीनामो करे छॾियो। पर हीअ त ऐं सम्झा थी के साल थी विया आहिनि हलिया त अलाह कंदो हुननि जे दिलि में रहम ईंदो ऐं ख़ैर सां हू पंहिंजे वतन में मोटी ईंदो इनशाला। बिल्कुलु आपा 7 साल भाउ अज़ीज़ खे थी विया आहिनि। हालांकि दुनिया में वॾा वॾा मसइला थींदा आहिनि, उन्हनि जो हल फ़ैसिलो ई आहे। ॾंड ॾोह चटी आहे, हिकिड़ो बिरादरी दुनिया जो उसूल आहे, दीनी हुकुम बि आहे। तव्हां सुलह करे सघो था, उन में ॾंड ॾोह कुझु जेके शयूं थियनि थियूं तव्हां भरे सघो था। असां सां गॾु सीनियर आर्टिस्ट लेजेंड असांजो आर्टिस्ट भट्टी साहिब जन मौजूदु आहिनि। भट्टी साहिब बि अदा अज़ीज़ जे मेड़मेंट काफ़िले जे लाइ शिरकत ते अची था। बिल्कुलु अदा साईं, असां बिल्कुलु इन नेक कम शरीक थियण जे लाइ आया हुआसीं। बिल्कुलु सभु दोस्त परे परे खां शोरो फरोज़ खां आया आहिनि। लाड़काणो में त आहिनि यानी हिते दोस्त बल्कि पूरे बिल्कुलु हिते आर्टिस्ट आया आहिनि बिल्कुलु इन काफ़िले में शामिलु थियण जे लाइ। असां दुआगू आहियूं त इन जेको नेक कम में दोस्त जी असांजी कामयाबी थिए, इन्हनि ढेरनि जा मुंहं जेके बर में हुजनि ऐं असां दुआगू आहियूं त ठाह थी वञे, सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि में कोई अलाह साईं बि राज़ी आहे। छा थींदो जड़नि में फसादनि में सभु हिते पई हूंदी ऐं बिल्कुलु असां हीअ सॼी संगत ते असांजा काफ़िला सॼी सिंध खां अचणु शुरू थी विया आहिनि। दोस्तनि जा मुख़्तलिफ़ जॻहनि ते शहरनि में दोस्त वेठा हुया। हीअ काफ़ी संगत आहे। असांजो पंहिंजो जेको आहे सो भाउ सीनियर साहब ज़फ़र टगर साहिब जन बि आया आहिनि। ज़फ़र साहब, तव्हां अदा अज़ीज़ जे बारे में कुझु चवणु चाहींदो? साईं, अॼु साईं अज़ीज़ साहिब जे मेड़मेंट काफ़िला हिते गॾु थिया आहियूं। सॼी सिंध खां, हैदराबाद खां, जाम छोरे खां, दादूअ खां, नौशर फिरोज़ खां, सकंड खां, नवाज़ खां सभु दोस्त हिते पहुचा आहिनि। ऐं इनशाला ताला अॼु जो जेको फतेह काफ़िलो इनशाला असां उमेदवार रब में इनशाला कामयाबु थींदा आहियूं। अज़ीज़ साहिब जो फैसले में ॻाल्हि ईंदी। अज़ीज़ साहिब इनशाला जल्द आज़ादु थींदा असांजे विच में। आमीन आमीन आमीन। असां सां गॾु फ़क़ीर पंहिंजो जेको आहे सो अली नवाज़ सोलंगी साहिब जन असांजा सीनियर आर्टिस्ट पाण डायरेक्टर बि आहिनि। फ़क़ीर साईं, तव्हां कुझु ॿ लफ़्ज़? साईं, मां रिक्वेस्ट कंदुसि सॼी सिंध जे तरफ़ां
लाड़काणे जे जेके धुरियूं मज़बूत धुरियूं जीअं मौलाना राशिद महमूद समूह साहिबु आहे, मौज़म अब्बासी साहिबु आहे, हेॾा उन्नड़ बरादरी आहे, सरदार होॾां सियाल साहिबु आहिनि, सभिनी खे असां हथ ॿधी अर्ज़ु कयूं ख़ुदा छा सिंध अॻ ई तबाह थी चुकी आहे, यानी बर्बादी ने जेके ज़ाती जंगियूं जेके थियणा आहिनि, त ख़ुदा हिननि धुरियुनि खे बि ठा कयो। मां त राशिद महमूद सुमर साहिब चवंदुसि तव्हांजो वाल साहिबु त परे परे वञी इहे क़बाइली जहिड़ा ख़तमु कराईंदो। हीअ त तव्हांजे असांजे ड्रामे जे हिकिड़े जुमिले वांगुरु भित भित सां जी जी भित भित सां आख़िर इहो मसइलो छो थो थिए, ख़ुदा जे वास्ते अॼु सॼी सिंध सरापा तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थी करे त ख़ुदा रहम खाओ, इन ख़ानदान ते हिकिड़े ख़ानदान खे खीर खंड कयो, पाण में मिलायो, मुहबतूं ॾियोनि ऐं नफ़रतूं ख़तमु करायो। वॾी महिरबानी फ़कीर साईं, वॾी महिरबानी। हींअर थी वियो, हींअर असांजो शहदाद कोट खां आर्टिस्ट आयो आहे अदा नादर मक्सी साहिबु। अदा नादर तव्हां ॿ लफ़्ज़ भावज़ी जे बारे में। बिल्कुलु असांजी शहदाद कोट खां सॼी टीम असां वफ़द सॼो गॾु करे आया आहियूं इन मसइले हवाले सां। त असांजे जेको तमामु बहितरीनु सीनियर असांजो डायरेक्टर अदाकार अज़ीज़ सांगी साहिबु जेको हीउ मसइलो आहे, असां बार बार जेको आहे सो आर्टिस्ट समाजी वर्कर जेके बि असांजी सिंध धरतीअ सां प्यारु कंदड़ आहिनि सभई मसइले लाइ निकिरी था पऊं। त असांजो हीउ मसइलो आहे जेको आहे आर्टिस्ट न पर सॼी सिंध जो मसइलो आहे, त ख़ुदा हीअ मसइले खे हल कयो वञे। क़ुर शरीफ़ न्याणियूं मेड़ खणी था वञूं त बाबा आख़िर कूननि खां पोइ बि मसइले जो हल थींदो आहे, उहो कयो वञे त बहितर आहे। इन में असां सभिनी जी बहितरी आहे। वॾी महिरबानी अदा नादर, वॾी महिरबानी। असांजो नसीराबाद खां भा लाहूती फयाज़ आयो आहे। असां सभिनी दोस्तनि खे पहिरियों अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं त जीअं मुज़म साहिबु आहे, शाला साहिबु आहिनि, जेके बि आहिनि असां नसीराबाद में आर्टिस्ट गॾु थियाऊं, ॿार नसीराबाद, बाड्र, शहदाद कोट, पूरी सिंध जा आर्टिस्ट